दरिया खान मरी में हाजी इब्राहिम ब्रोही ऐं अर्ज़ मोहम्मद ख़ासकेली ऐं अज़ीज़ ख़ासकेली विच में हलंदड़ ज़मीनी तकरार बाबति बांदी में रईस अब्दुल वाहिद जमाली वटि थियल फ़ैसिले ते अमल कराइण लाइ अॼु रईस अब्दुल वाहिद जमाली ऐं रईस मोहम्मद आज़म ब्रोही ऐं 68 मोरी यूनियन काउंसिल जो चेयरमैन तैमूर ब्रोही अॼु सरज़मीन ते पहुता। इन बाबति प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रईस अब्दुल वाहिद जमाली प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हाजी इब्राहिम बज़िंजो ऐं अर्ज़ मोहम्मद ख़ासकेली विच में हलंदड़ ज़मीनी तकरार जो फ़ैसिलो कुछ ॾींहं पहिरियां बांदी में जमाली हाउस रईस मोहम्मद आज़म ब्रोही ऐं तैमूर ब्रोही जी मौजूदगी में मुंहिंजी सरपंची में थियो। फ़ैसिले में इहो तय कयो वियो त ज़मीन जा असल मालिक मोलहण बिरादरी जिन खां इब्राहिम बज़िंजो ज़मीन ख़रीद कई आहे, अर्ज़ मोहम्मद ख़ासकेली वारा उन्हनि खे वठी ईंदा ऐं उन्हनि जी मौजूदगी में ज़मीन जी माप कई वेंदी। जेके ज़मीन जा असल मालिक आहिनि साफ़ जे हिक सवाल जे जवाब में हुन चयो त जेसीं ताईं ज़मीन जी सरकारी माप नथी थिए तेसीं ताईं केर बि ज़मीन सां हथ चुरांद न कंदो। जेका ज़मीन हाजी इब्राहिम बज़िंजो जे कब्ज़े में आहे उहा उन वटि ई रहंदी ऐं हू मालिक आहे ऐं जेका ज़मीन मोलहण बिरादरी जे अर्ज़ मोहम्मद ख़ासकेली वटि आहे उन्हनि वटि उहा ई ज़मीन रहंदी ऐं हाजी इब्राहिम बज़िंजो जी ज़मीन सां छेड़छाड़ न कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची